लखी मां सचाई न्यूज़ के नुमाइंदे साहिल महर की रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त लखी गुलाम शाह शहर वासी मरहूम आगा अनवर अली खान मुग़ल के वारसन तरफां लखी गुलाम शाह शहर के मैन बस स्टॉप वेझो सखर शिकारपुर रोड ते आगा अनवर अली खान मुग़ल के नाले से मेमोरियल मेडिकल सेंटर कायम करने जो ऐलान किया, जैसे संगे बुनियाद जो इफ्तिताह MNA गौस बख्श खान मार कयो, जैमें लखी गुलाम शाह वासी मशहूर डॉक्टर शरफ अली शाह, डॉक्टर अज़ीर मेहमान, ईरान खान मुग़ल, लाला कासिम खान मुग़ल समेत शहर के मुअज़्ज़िज़ीन और डॉक्टरन शिरकत कई। सेंटर इंचार्ज जो चवण है तो मेडिकल सेंटर जो कम जल्द मुकम्मल करे शुगर के मरीजन जो पिण मुफ्त इलाज किया वेंदो। इफ्तिताही तकरीब का MNA अलाज गौस बख्श खान मार तकरीब के खिताब कंदे चयो, या शइ 40 साल जी कोन्हे, अक्सर जेके थियनि थियूं डोनेशन ते शयूं रहिजी थियूं आहिनि। हिन लाइ अहिड़ी सॉलिड शइ ठाहियो त जीअं हिनखे परमानेंट पंहिंजी इनकम मिलंदी रहे, हिनखे जीअं फाइनेंशियल क्राइसिस कान थी थिए। मां सां हिकु टाइम मुंहिंजे PPL तेल वारे वाइदो कयो त मां तव्हांखे हिन अस्पताल में किडनी सेंटर ठाराए ॾींदुसि। उहो वीचारो गुज़ारे वियो, पोइ हिते सिंध गवर्नमेंट एॾी हामन वारी कोन्हे हलाए सघंदा या न। डॉक्टर साहब चए थो त असां इन शइ ते बिल्कुलु आई इहा शइ में असांजी, मां वरी उन्हनि ॾे वेंदुसि पाण सीड़ी त बाबा तव्हांजे पीउ वाइदो कयो, महिरबानी इहा शइ असांखे ॾियो त असांखे ठाराए। सो अवां सभिनी दुआऊं बि खपनि, महिनत बि खपे, लालच खां सवा इहे सभु शयूं कंदव त इहा हिकिड़ी शइ तमामु शहरनि में वॾा पैसे वारा माण्हू आहिनि, असां वॾा पैसे वारा माण्हू कोन्हे ॿाहिरि में, असां इहे शयूं पूरियूं कराए सघूं। पर हिमत जे इंसान वधंदो, का शइ न बि हूंदी त इहा शइ वॾी शइ ते माण्हू पहुची सघे। तंहिंजे करे मां सभिनी खे अपील कंदुसि त सभु हिन में ताउन कयो ऐं हिन सां गॾोगॾु सादात इहो बि सोचो असांजे लखी शहर में लाइब्रेरी जी ज़रूरत आहे, उन ॾे रहम कयो। असां उन में बि हर ताउन करणु मीर मोहम्मद शाह ॿई तयारु हुआसीं, असांखे लाइब्रेरी लखी शहर में ॾियो जाइ सुठी जेका मौज़ून आहे, असां पेमेंट करण लाइ मां मीर मोहम्मद शाह तयारु आहियूं। मां ॿियनि सभिनी जो वधीक शुक्रगुज़ार, मूंखे 11 शादियुनि ते वञिणो आहे। सो मां पहिरियों चई वञी मोटी चांहि ते पहुची वञी देरि न थी वञे त संगत इंतज़ारु कंदी। मां ईरान खान जो शुक्रगुज़ार, हिन उमिरि में थी वेठा आहिनि, लाले काज़िम खान जो, ॿियनि सभिनी जो, हीअ सभु शइ अवां सां सभिनी जी आहे। मेमननि जो, पुटनि जो, चननि जो, जेके बि ज़ातियूं लखी में रहनि थियूं, सभिनी खे असां हिते फ़र्ज़ु आहे। मार काफ़ी अची वेठा आहियो, तव्हां ॿारनि कमायो आहे, तव्हां ख़ुशहाल थिया आहियो, कारखाना आया अथव, तव्हां बि महिरबानी करे पूरो दिलि सां डोनेशन ॾियो। जी शइ पाकिस्तान पाईंदाबाद दुआ कयो त मुल्क मुंहिंजे पेट निकिरे, असां गिलियूं था वञनि 58 वारी हालतुनि में पोइ मकोटे पाकिस्तान या पाकिस्तान ईअं थी रहे जीअं बहरीन सऊदी अरब वासल स्टेट, ईअं असां अमेरिका जी स्टेट थी रहूं, इन भला असांखे बचाए। तव्हां सभिनी जी महिरबानी। पाकिस्तान खे